वालेकुम हाज़रीन, सिंधियाणी यूट्यूब चैनल में एक भेरो ॿीहर तव्हांखे भलीकार चऊं था। अॼु असीं सिंध जी हिकिड़ी अहिड़ो किरदारु मासी बख़्तावर उन जे घर में मौजूदु आहियूं ऐं उन जो पुटु जेको वफ़ा सिंधी जे नाले सां मशहूरु आहे उन सां कचहरी कंदासीं। मासी बख़्तावर सिंध जो उहो किरदारु आहे जंहिं एमआरडीअ जी तहरीक में जेल में गिरफ़्तारी ॾिनी ऐं 11 ॾींहं उन जेल में रही। हुआ सिंधियाणी तहरीक जी सरवाण हुई। अस्सलाम वालेकुम अदा वफ़ा सिंधी, छा हाल आहिनि अदा? तबियत कीअं आहे? ख़ुशि लॻा पिया आहियो, महिरबानी तव्हांजी। अदा थोरो मासी बख़्तावर जे हवाले सां ॻाल्हि ॿोल था करूं। पहिरीं त जेको आहे सो थोरो मासी बख़्तावर जो जेको सॼो सिंधियाणी तहरीक में अचणु थियो उहो कीअं थियो, कीअं शामिलु थी? अचणु ईअं हो त असुल में मुंहिंजो मामो मीरो नाणा उहो असां सभु छो त बचपन में मुंहिंजे वार साहब गुज़ारे वञण जे करे वरी मुंहिंजे मामे वारा मीरे वारा उहे पंहिंजी भेण बख़्तावर खे पाण सां उन्हनि घुरायो। असीं सभु हुननि सां गॾु रहंदा हुआसीं, पंहिंजे मामनि सां उते रहंदा हुआसीं। पोइ मामो मीरो शुरूआती तौर खां जेको अवामी तहरीक में आयो, जॾहिं अवामी तहरीक जूं सरगर्मियूं तेज़ थियूं ऐं उन ज़माने में साईं पलजू साहिबु शेर फाज़िलराव जूं नियाणियूं हुते शहनाज़ वारियूं या ॿियूं खोड़ सारियूं फतेहूर पले जो या इहे सरगर्म हुयूं हुन सिंधियाणी तहरीक बिल्कुल ते अख़्तर बलोच गुलाम पले जे घर वारे इहे जॾहिं हुयूं त पोइ उहे जॾहिं टूरनि ते निकितियूं त ज़िले सागर मां जेका सो अमा हुननि खे फॉलो कयो ऐं बुनियादी जेको हो सिंधियाणी तहरीक जो बुनियादु उन्हनि माण्हुनि में अमा बख़्तावर जो किरदारु शामिलु हो ऐं उन्हनि में उन जो पंहिंजो किरदारु ऐं शामिलु थियण खां पोइ उन पंहिंजो जेको सरगर्मियूं पार्टीअ जूं उहे जारी सारी रखियूं। हिकिड़ो न पढ़ियलु हो त हुजण जे करे जे बावजूदि उहे शाइरी बि कंदी हुई, क़ौमी गीत बि ॻाईंदी हुई ऐं जेके पार्टीअ जा वॾा मार्च थिया उन बि उन प्यादल सकर दांडी कराची ताईं नाम मार्चूं बि कयूं। एमआरडी जी तहरीक में हिसो बि वरितो, भरपूर हिसो वरितो। इहे क़िस्म जी ज़िंदाबाद। बिल्कुलु अॼु बि मासी बख़्तावर जे आवाज़ जी उहा गूंज, संदसि गीत, उन जी स्पॉन्टेनियस शाइरी अॼु बि मुंहिंजे कननि में गूंजंदी आहे। अच्छा, जॾहिं एमआरडीअ जी जदोजहद में मासी बख़्तावर गिरफ़्तारी पेश कई त माइटनि जो, ख़ानदान जो, पाड़े वारनि जो छा रिएक्शन? हुन में माना जेको हुन ज़माने में हिकिड़ो छा त खोड़ सारा माण्हुनि खे ख़बर ई कोन हुई त को हीअ पार्टी कहिड़ी आहे या कीअं आहे या पले जो केरु आहे, छो त सभु हुन ज़माने में लिखी कमु कंदा हुआ। ज़मीन दोस्त हुआ, फाज़िल साहिबु हिते ईंदो तॾहिं बि रोपोश थी ईंदो, पलियो साहिबु ईअं ईंदो हो। सिर्फ़ु सिंधियाणी तहरीक जी भेनरूं हुयूं जेको ओपिन हुयूं हुन ते एतिरी कोन हुई माना सख़्ती या पाबंदी, पर इहो हो त पोइ उन बुनियादनि ते माना घर में जीअं हूंदो आहे त हुनखे ख़बर ईंदो आहे जेका सो मामो मीरो बि सियासी माण्हू आहे, मजीद बि सुजाॻ में आहे, उनखे उनखे उहो आहे त को सियासी मसइलो उन को हाणे को अहिड़ो को वारदात अहिड़ी का ॻाल्हि कोन थींदी हूंदी या कीअं आम माण्हू ॿिया बिरादर जा खणी हिन बारे में पंहिंजो हिकिड़ो अलॻि तासुरु रखनि, पर असांजे फैमिली जो हुन में इहो त बाबा जी तासुरु हुई। अच्छा, जेको आम माण्हू हो उनजो छा तासुरु हो इन कम जे लाइ जेका हुन गिरफ़्तारी पेश कई? उनजी मूंखे चङी तरह यादि कोन्हे त हुन ज़माने में छा थिए चयो या कीअं छा हुयो। बाक़ी माना ओवरऑल जेको हल्को जेको थोरो घणो उन ज़माने में सरगर्म हो या इंटेलेक्चुअल ख़्याल जो हो उन्हनि वटि इहो त बाबा हीअ सियासी जदोजहद आहे। उन में ॿियनि हंधा माइंड ॾिनियूं पिन गिरफ़्तारी, उहा मां अकेली त कोन आई ऐं ॿियनि ॻोठनि मां बि हुयूं, ठीकु आहे। त उन में जेका सो जीअं मासी सुखा ॿाहिरि हुई हिते या ॿिया खोड़ सारा ॿियूं भेनरूं हुयूं, उन्हनि जो बि हुन में पंहिंजो किरदारु हुन ज़माने में उन्हनि बि ॾिनियूं पियूं गिरफ़्तारी इहो। अच्छा, पोइ जॾहिं 11 ॾींहंनि खां पोइ उहा वापसि आई त ओॾी महिल पोइ सभिनी माण्हुनि जो रिएक्शन कीअं हो? ख़ुशी जो माहौल हो ऐं ॾाढो वरी हाल वार थियो, छा थियो कीअं थियो छा थियो जीअं थींदो पंहिंजा हाल वार ख़बरूं पोइ हिते लाज़मी वञे थो त हम उमिरि भेनरूं मिलनि थियूं
मना कचरा हलवाल वो खुद वाले भी हमारा ना पड़े पर जो ना पड़े लोग ना खोल सारे ये दिवरा वाले या भी लोग तो ये वाली पार्टी बना दंदे तो लेक्चर करना समझाना पाण छा करूँ कीअं करूँ उहे वरी जेके ख़बर चारूं आहिनि उहे वरी माना उते माना उनखे ब्रीफ कयूं ॿुधायूं भई इहा असुल हीअं आहे हीअ कमु हीअं हलंदो उहे पंहिंजे मुल्क में मार्शल लॻी पई आहे ऐं पाण जेका अहिड़ी नोयत जो आहे औरतुनि में सुजाॻी पैदा करणी आहे औरतुनि में वधी पैदा करणी आहे अहिड़ी अच्छा तव्हांखे कहिड़ी यादगिरी हुजे हुन इहे 11 ॾींहं जेके जेल में गुज़ारिया उहे 11 ॾींहं जेल में उन्हनि कीअं गुज़ारिया उन जूं के ॻाल्हियूं हुन ज़रूरु शेयर कयूं मूंखे यादि कोन्हे अच्छा यार छो त मुंहिंजो ख़ुदि माना बहुत हो अच्छा अच्छा उन ज़माने में वॾो वॾो कोन हुओ सही उहो सभु मुंहिंजी मेमोरी में हींअर यादि हुजनि सही बाक़ी उहो माना पंहिंजे हिन अमल ते ख़ुशि ॾाढी हुई ऐं पूरो उमेद हुई असांजो उहो कमु कयूं पिया असां ज़रूरु कामयाबी ॾिनई अच्छा तव्हांजे ख़्याल में उहा कहिड़ी ॻाल्हि हुई हुन जा जेके गीत आहिनि जेको मोरे मेहड़ दादूअ में उहो मासी बख्तावर जो आहे अच्छा अच्छा घर में होॾा ॿुधूं पिए अच्छा ॿिया जेके हुन सॼा गीत ॿुधाया लिखिया स्पॉन्टेनियस शाइरी कंदी हुई वरी उहे पाण ख़ुदि ॻाईंदी हुई इहो सॼो हुन में किथां शइ आहे उहे शइ आहे पार्टी जो माहौल हो न पाण वटि त तरबियती माहौल हो सही उन ज़माने में गीत बि सेखारींदा हुआ सही बेत बि सेखारींदा हुआ ॻाढ़ा गुल गुलाब जा सही मंतनि जो फौलाद ज़िंदगी जो औलाद सही परखे ॾिसो पाइणो सही ऐं भेनरुनि खे अहिड़े क़िस्म जी उहा साॻी जेका तरबियत हुई जिनजा लाज़मी इंसानु हिकिड़ो हुई जो जुस्तजू वारी माई हुई हुनखे रोको टोको हुई कोन न रोटी बाबा पाण वटि घर में वधी थिया हाणे वञा त पई पर इंग्लिश त पोइ आहे हुन पोयां खणी वेठनि ठीकु आहे उहा ॻाल्हि कोन्हे वॾो असांजो मामू ख़ुदि हुन में इनिशिएटिव हो ख़ुदि हुन में राज़ी हो या ख़ुदि हुन में रोल बैक हो असां पाण सभु हुन औलाद हुआसीं असांखे ख़ुदि समाजी सरगर्मियुनि जी हथी असांखे ख़ुदि मिली मतिलबु ॿारनि खां पुछंदा न हाणे छो किथां विया त असां पुछणो कोन हुनखे ख़बर विया हूंदा त वरी बि पंहिंजे दोस्तनि सां हूंदा कमेंटनि सां हूंदा इहो उनको हुनखे कोन हूंदो असांखे बि उनको कोन सही आहे अच्छा ज़रूरु अहिड़ो के विच में मौक़ा आया हूंदा जीअं माण्हू को दिलि बर्दाश्त थो थिए मासी बख्तावर खे ॾिठोसीं त उहो आख़िरी वक़्त ताईं अटल जबल जियां बीठी रही हां त तव्हांखे को यादि आहे त के अहिड़ो वक़्तु आयो हुजे जो उनखे को लहर लोलो आयो हुजे या हू ईअं बसि उहो ख़मीर ईअं हो असल में इहो मां असल में न बुर्दबार ॾाढी नंढी उमिरि में हिन जे घर वारो गुज़ारे वञण जे करे ठीकु आहे नी पोइ हुननि खे वरी जेको पंहिंजो घरेलू जेको परिवार जो ठाहिणु इहे कम बि करणु इहो जेको हो कमु उनजे बावजूदि वरी सियासी कम बि करणु इहो हुन में हिकिड़ी माना पंहिंजी अंदरि जी सियासी चऊं या इंसानी क़ुवत जे अंदरि में माण्हू खे हूंदी आहे उहा हुन में उहा क़ुवत मौजूदु कोन आहे आख़िरी में जॾहिं बीमार थी अम्मा खे ख़ुदि कैंसर हुई अम्मा जॾहिं आख़िरी मरणे में हुई तॾहिं त हिकिड़ो प्रोग्राम थियो शहर बाक़ी ज़ाइदा जी वरसी मल्हाई हुई उन में आया हुआ सभु दावत ॾेई अपनी अम्मा हुन में शरीक थी उते खां चवंदा तक़ीर मां या थोरी घणी कई हुई त हिननि खे दॿ बि पटी वई हा अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हि थी बाक़ी दिलि बर्दाश्त आहे या हिननि खां खटो थियनि इहा ॻाल्हि माना हुन में या आख़िर ताईं कोन्हे जेतोणीकि अम्मा जी जेका सालगिरह हुई उहा बि सिंधी औरतुनि जी मल्हाई वरसियूं बि उन मल्हायूं पर हुन जो जेको रूहानी या दिली लाॻापो हो न उहो पाण सां वधीक हुननि सां अटैचमेंट हिननि जो हुननि सां ठीकु आहे बाक़ी हाणे असां औलाद हुआसीं असां हिन पासे सरगर्म हुआसीं पोइ असांखे हुनते कुझु चई सघे ताकी हुनजो पंहिंजो जेको दादा ज़बरदस्त ज़िंदाबाद महिरबानी अदा महिरबानी मासी बख्तावर केरु सॾाए मिट्टी न ख़मीर असिल हुई